अस्सलाम वालेकुम दोस्तों। कुछ ॾींहं अॻु मूं लतीफ़ साईं जो कल्याण मां हिकिड़ो बैत जेको रखियो हो फेसबुक ते, तव्हां हुनजी भरपूर मोट ॾिनी ऐं मूंखे काफ़ी राया बि ॾिना आहिनि, मुहबत इज़हार बि कयो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। अॼु वरी हिकु नए बैत सां जेको आहे सो आउं हाज़िर थियो आहियां। काफ़ी दोस्तनि राया ॾिना त साईं तव्हां जेको लिखो था त हुन में काफ़ी माण्हू रेट कनि था तव्हांजे सम्झाणी जो, उन करे बहितर आहे त तव्हां बैत जेको अॻु में लिखी छॾियो या लिखो वेठा ऐं हुनजी तव्हां मुकमल सम्झाणी ॾियो। छो त अॼुकल्ह कंहिं मूंखे मैसेज में लिखियो त ब्लैक बोर्ड या बोर्ड जो जेको आहे इस्तेमालु उहो हींअर दुनिया में तमामु घटि रहियो आहे। उनजे करे तव्हां बि लेक्चर मेथड खे तव्हां वधीक जेको आहे सो प्रिफरेंस ॾियो। ऐं मुंहिंजे नंढड़े पोरे खे मां को स्कॉलर न आहियां, नंढड़े पोरे खे हा लतीफ़ सां मोहबत कंदड़ आहियां, छो त लतीफ़ साईं खां सवाइ ॿियो असां वटि आहे बि कुझु कोन्हे। सो अॼु यमन कल्याण मां हिकिड़ो बैत तव्हांजी नज़र कयां थो जंहिंमें मोहबत जी ॻाल्हि आहे, महबूब जी अदाउनि जी ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हां बि मोहबत कयो था, पर जेका लतीफ़ मोहबत कई आहे पंहिंजे महबूब सां उनजो को हिन में मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे, जेको हिन बैत में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त लतीफ़ पंहिंजे महबूब सां पेश कीअं आयो आहे। छो त जंहिंसां प्यारु कबो आहे त उहो प्यारु अहिड़ो कजे जो वक़्तु रुकिजी वञे, ऐं लतीफ़ साईं बि अहिड़ो प्यारु कयो आहे। वक़्त जी पंहिंजी ॻाल्हि आहे, पर केॾी बि तकलीफ़ अचे थी पंहिंजे महबूब जी तरफ़ां, पर लतीफ़ साईं हुनखे कीअं निभायो आहे ऐं मोट हुनखे कहिड़ी ॾिनी अथई। बैत आहे सो यमन कल्याण जो त सर जो सन्यो सजणे, सर जो सन्यो सजणे बंगा बाण भरे, वियो वजूदां निकिरी कड़कड़ कान करे, पुछोस पेर भरे त के खरियो हथा बि भरे। ही टिनि सिटुनि जो बैत आहे, पर लतीफ़ जे बैत खे पढ़ण सां इहो महसूस थो थिए त कहिड़े सब्जेक्ट खे मां खणां। तव्हां यकीन कंदो जॾहिं ही को बैत मूंखे रिकॉर्डिंग जे लाइ मां ज़हन में रखां थो, यकीन कयो मुंहिंजे लाइ इहो वॾो मसइलो पैदा थिए थो त आख़िरकार कहिड़े सब्जेक्ट खे मां खणी ऐं ॻाल्हायां। इहा ई त लतीफ़ जी माना ख़ूबी आहे, इहे त हुनजो कमाल आहे। केॾी डीपनेस आहे, केॾो लवर आहे, केतिरो गहरो आहे। इहो असांखे जॾहिं बैत पढ़ूं था त पोइ ख़बर पए थी त दुनिया जो हर इल्मु जेको आहे न उहो हिननि बैतनि में समायल आहे। पर ॻाल्हि आहे त को माण्हू हुनखे कोटरे करे वियो। अचूं था बैत जी तरफ़। बैत इहो आहे त सर जो सन्यो सजणे। हाणे सॼो हिकिड़ो मंज़र कशी आहे हिकिड़ी। असां वटि सिंध में साईं मोहम्मद अयूब ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई मूंखे त सिंध जो हिकिड़ो जेको शिकारी जेको माण्हू हूंदा आहिनि, शिकार कंदा आहिनि, त जॾहिं बि पंहिंजे शिकार खे ॾिसी हुन ते फायर कंदा आहिनि या निशानो वठंदा आहिनि त उन निशानेबाज़ खे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ मुंहिंजो जेको निशानो आहे उहो शिकार खे लॻो या न लॻो। भली फ़ासिलो केतिरो बि हुजे, पर हुनखे हथु ॿुधाईंदो आहे त मुंहिंजो हीउ जेको निशानो आहे उहो प्रॉपर जेको आहे सो उन जॻह ते पहुतो, शिकार खे लॻो या न लॻो। इहा त कहावत हुई, चवणी हुई कि शिकारनि जी ॻाल्हि हुई, पर लतीफ़ साईं उन शिकारनि जी ॻाल्हि खे पंहिंजे बैत में प्यार ऐं पाबो ऐं सां जेको हुन पेश कयो आहे उहो कमाल आहे। हिते ॾिसो त शिकार कीअं थो थिए ऐं शिकारी जी जेका कैफ़ियत आहे उहा छा आहे, अचो त ॾिसूं था। चए थो सर जो सन्यो सजणे, सर माना तीर, सन्यो माना निशानो वरितो, सजणे माना सजणनि, बंगा बाण भरे। हाणे बंगा माना मज़बूतीअ सां, छिके ज़ोर सां, बाण माना तीर, तीर कमान जेका आहे, भरे माना ज़ोर सां ताणे हुनखे जेको आहे बीह रहियो, तीर कमान विझी ऐं पंहिंजे आशिक जे अॻियां उहो तीर कमान ताणे बीह रहियो। सर जो सॼो सजणे बंगा बाण भरे माना मज़बूतीअ सां गोॾा खोड़े छिके ऐं तीर पंहिंजे आशिक जी तरफ़
करे कमान जो ऐं वेही रहियो। चए थो वियो वजूदां निकिरी कड़ कान करे, वियो वजूदां निकिरी वजूद मां खड़काट कंदो, उहो तीर जेको आहे सो निकिरी वियो सॼे वजूद मां, उहो खड़काट कंदो तीर जेको आहे सो हुन महबूब जो आशिक जे जिस्म मां खड़काट कंदो निकितो हली वियो। हाणे उहो जेको आशिक आहे उहो सॼो ज़ख़्मी आहे, बिल्कुलु उहो रतो छाण आहे, तकलीफ़ में अची वियो आहे उहो। हाणे पर उनजी जेका आशिक जी जेका कैफ़ियत आहे उहा सभिनी जे लाइ मिसाल आहे। अॼु जेके बि मोहबत कयो था उन्हनि सभिनी जे लाइ हिकिड़ो मिसाल लतीफ़ साईं ॾिनो आहे त जेको ज़ख़्मी हेठि पियो आहे उहो उथी करे ऐं पोइ सिट में चवे थो त पुछोसि पेर भरे त कि ठरियो हथ हबीब जो। मुंहिंजी तकलीफ़ुनि खे तव्हां न ॾिसो त मूंखे छा थियो आहे, मुंहिंजे वजूद खे छा थियो आहे, पर इहो वञी पुछोसि त मुंहिंजे हबीब जो, मुंहिंजे प्रिय जो, मुंहिंजे महबूब जो हथ ठरियो आहे। कमाल आहे हुनजी डीपनेस खे। असां वटि लव जो कॉन्सेप्ट कहिड़ो आहे, लतीफ़त कहिड़ो आहे। इन जे करे आउं चाहियां थो त लतीफ़ जे बैतनि खे सवली सिंधीअ में सोलो करे अवां जे अॻियां पेश कयां। ही अॼोको बैत हुयो जेको अवां जो नज़र कयां थो। असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो। सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी।